दुरफ़िशा सलीम जी क़िस्मत चमकी चुकी आहे ऐं उन सां गॾोगॾु सिंधी कॉमेडियन अली गुल मलाह खे बि उहा मक़बूलियत मिली आहे जेका खे सिंधी मीडिया में न मिली सघी हुई। दुरफ़िशा सलीम उन जे करे बि जल्दी मशहूर थी वई जो संदसि ख़ूबसूरतीअ खे माण्हुनि पसंदि कयो। अदाकारा जी मुख़्तलिफ़ फ़नकारनि सां जोड़ी रही ऐं हर जोड़ीअ में हिन सुठे नमूने निभायो आहे। दुरफ़िशा ऐं बिलाल अब्बास जी जोड़ी ॾे परॾे में मशहूर थी। मशहूरीअ जा के हकारी त के नाकारी पासा बि हूंदा आहिनि। जिते वाखाण थींदी आहे उते अफ़वाह बि गर्दिश करणु लॻंदा आहिनि। अफ़वाहुनि खां पोइ अदाकारा दुरफ़िशा सलीम पाण बि पंहिंजे मदाहनि खे हैरान कयो ऐं अहिड़ी क्लिप बि वायरल थी आहे। क्लिप में दुरफ़िशा ॻाल्हि करण खां अॻु में न सोचियो पर शायदि ॻाल्हि करण खां पोइ सोचे रही हुई त खेसि इहा ॻाल्हि न करणु घुरिजे हा। दुरफ़िशा ॻाल्हियुनि में इहो चई ॾिनो त माण्हू मूंखे रोज़ हिकु वीडियो मोकिलींदा हुआ, मां न ॾिसंदी हुयसि। हिकु ॾींहुं उहा वीडियो ॾिसी वरिती। उहो चई दुरफ़िशा संभाले वरितो ऐं चयो त किथे मुंहिंजी रिकॉर्डिंग त नाहे थी रही। उन ते मेज़बान खे चयो जी हा रिकॉर्डिंग त थी रही आहे। पोइ दुरफ़िशा सलीम पंहिंजी ॻाल्हि जी वज़ाहत कंदे अॻिते ॿुधायो ख़ैर आहे भला का ॻाल्हि नाहे। जेका वीडियो मां ॾिठी इन वीडियो में ॿुधायो वियो त इश्क मुर्शिद खे घणो सर्च कयो पियो वञे। हीरोइन बाबति सभ खां घणो सर्च थींदड़ कीवर्ड दुरफ़िशा हॉट पिक्स आहे। हिन इहो वाज़ो कयो त के अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके स्क्रीन ते औरत खे ताक़तवर सम्झंदा आहिनि ऐं उहे उन्हनि जूं हॉट ऐं गैर इख़लाक़ी तस्वीरूं ॻोल्हींदा आहिनि, पर के अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके औरत जी कामयाबी खे दिलि सां क़बूल कंदा आहिनि। हिन चयो त मुंहिंजो पीउ भाइर ऐं इंडस्ट्री सां वास्तो रखंदड़ ॿिया माण्हू सुठा माण्हू आहिनि। इहे औरत जी इज़त कंदा आहिनि। औरतुनि जा किरदार लिखंदड़ बि मर्द ई हूंदा आहिनि।